सिंध हुकूमत ख़ासि करे सहाफ़ी जेके आहिनि जर्नलिस्ट आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो इहो तइ कयो आहे त उन्हनि खे बि जेको आहे पंहिंजी वर्किंग मूवमेंट्स जेके आहिनि उन्हनि खे बि उन्हनि खे हिन शामिलु कंदा हिन मनसूबे में, छाकाणि त ही हिकिड़ो निज जेके औरतूं घरनि खां ॿाहिरि कमु कनि थियूं उन्हनि जो मनसूबो आहे। ताज़ो तव्हां ॾिठो त सखर में ईवी स्कूटी जेका आहे पिंक स्कूटी उनजी तक़सीम जो प्रोग्राम थियो। जी। ख़ैरपुर में जेको आहे उहो ईवी स्कूटी जे लाइ प्रोग्राम जॾहिं त कराची में त तव्हांजे साम्हूं आहिनि पहिरियां 800 स्कूटियूं जेके आहिनि उहे सिंध हुकूमत जेके आहिनि उहे तक़सीम कयूं, वरी 200 स्कूटियूं जेके आहिनि उन्हनि जी तक़रीब थी। हाणे हैदराबाद में बि सिंध हुकूमत पारां 500 जेके आहिनि पिंक स्कूटियूं जेके आहिनि उन्हनि जी तक़सीम जो सिलसिलो जेको आहे उहो परीहं जेको आहे उहो शुरू थियणु वञे पियो। उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां त इनशा अल्लाह तव्हांजे लाइ इहा बि ख़ुशख़बरी आहे त 1000 स्कूटियूं जेके आहिनि उनजो सिंध हुकूमत जेको आहे उहो मसूदो तयारु करे छॾियो आहे। 1000 स्कूटियूं तमामु जल्द कराचीअ में हिकु भेरो ॿीहर जेके आहिनि उहे तक़सीम थींदियूं। हुन सां गॾु सिंध हुकूमत पारां जेके बहितरीनु फ़ैसिला कया विया आहिनि, जी। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर मास ट्रांज़िट अथॉरिटी जो जेको आहे इजलास कयो आहे शर्जील नाम मेमन साहब पारां ऐं हिकिड़ो अहम इजलास कयो वियो जंहिंमें न रुॻो मास ट्रांज़िट अथॉरिटी जा जेके अमलदार आहिनि, सेक्रेटरी असद ज़ामिन ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उन्हनि शिरकत कई। पर कराचीअ जे ट्रैफ़िक के निज़ाम खे बहितर बणाइण लाइ DIG ट्रैफ़िक जेको पीर मोहम्मद शाह आहे उनखे पिणु हुन इजलास में शामिलु कयो वियो त जीअं शहर जा जेके असल मसइला आहिनि जेके जिन में रोडनि जी ट्रैफ़िक जो जेको मिक्स ट्रैफ़िक जो जेको मसइलो आहे उनखे हल कयो वञे। जॾहिं त जदीद जेको टर्मिनलनि जो जेको निज़ाम आहे उनखे क़ाइमु करण जी पिणु जेके आहिनि तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं तमामु जल्द कराचीअ जे नादरन बाईपास ते हिकिड़ो जदीद टर्मिनल क़ाइमु कयो वेंदो। हुन सां गॾु जॾहिं बि पाण ॻोठ हलंदा आहियूं, हाणे ताज़ो ईद अचे पई त ईद में माण्हू जेके आहिनि उहे सफ़र करण लाइ ॻोठनि मां वेंदा आहिनि त उन्हनि खे तमामु घणियूं परेशानियूं थींदियूं आहिनि। हाणे उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो जेके हैवी ट्रैफ़िक वारा जेके बसियुनि वारा आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो प्रॉपर जेको आहे सिस्टम तयारु कयो वियो आहे त जीअं हू बि पंहिंजा जदीद टर्मिनल क़ाइमु कनि, जीअं हुते माण्हू जेके आहिनि उन्हनि जे वेहण जी सहूलियत हुजे, माण्हू जेके वञनि था हुते वेटिंग एरियाज़ हुजनि ऐं उन्हनि जे लाइ प्रॉपर जेको आहे माना शॉप्स हुजनि ऐं उन्हनि जे लाइ मेडिकल जूं सहूलियतूं हुजनि। माना हिकिड़ो बहितरीनु सिंध हुकूमत ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितरीनु बणाइण लाइ बहितरीनु क़दम खयों पियो वञे। हुन सां गॾु हाणे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त हाणे कराचीअ खां पोइ सिंध जा जेके ॿिया बि शहर आहिनि उन्हनि खे बि जेको आहे EV बसिस जेके आहिनि उन्हनि जी सहूलियतुनि सां जेको आहे नवाज़ियो वेंदो। जी। तमामु जल्द सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि ख़ासि करे नवाबशाह ऐं जेके रहियल जेके मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उन्हनि में बि जेको आहे तमामु जल्द सिंध हुकूमत जेका आहिनि उहा मनसूबा शुरू करे पई ऐं सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि तमामु जल्द तव्हांखे हाणे रोडनि ते जेके आहिनि पीपल्स बस जेके आहिनि उहे नज़र ईंदियूं ऐं माण्हू जेके आहिनि पंहिंजी सफ़री सहूलियतुनि मां वॾो लुत्फ़ अंदोज़ थींदा, छाकाणि त हीअ जेकी बसूं आहिनि उहे हिकिड़ो त जदीद तर्ज़ जूं ठहियल आहिनि, वरी उन्हनि में जेको आहे अंदरि AC ऐं अहिड़ी गर्मीअ जी सूरत हाल में जॾहिं नवाबशाह जहिड़े शहर में जिते जी। जी। 50 खां 52 सेंटीग्रेड गर्मी हुजे ऐं माण्हू थधी बस में सफ़र करे त मज़ो उन जे अची लाइ वञे। हिकिड़ी वाह वाह। इहा